अचो त लतीफ़ साईं खे ईअं पढ़ूं जीअं अॻे कॾहिं न पढ़ियो वियो आहे। दोस्त ॾिठई दिलि सी विरची तान वेहे, लांचो लक लतीफ़ चए पढ़नि मंझि पिहे, संदी नींहं निहे कई सरफराज़ ससी। दिलि सां दोस्त ॾिठो अथई, तॾहिं त ही वेसरी थी वेही नथी रहे, तॾहिं त लक ओरांगे जबलनि में पेही वञे थी। नींहं जे नाते रिश्ते ई ससुई सरफराज़ कई आहे, कामयाबु कई आहे। छा सभिनी माण्हुनि जी नज़र हिकु जहिड़ी हूंदी आहे? छा सभु माण्हू सभिनी शयुनि खे हिकु जहिड़ी नज़र सां ॾिसंदा आहिनि? न, ॿिन्ही ॾांहुं खयल नज़र जो अंदाज़ ई ॿियो हूंदो आहे। जॾहिं को दिलि जो मालिक थिए थो त उन ॾांहुं उथंदड़ हर नज़र प्यार भरी हुजे थी। भला उन खे ई जॾहिं पहिरियों दफ़ो ॾिठो त छा उहा नज़र बि अहिड़ी ई हुई? न, कॾहिं बि न। उन पहिरीं नज़र, ॿी नज़र, कुझु नज़रूं ई हुयूं जन अची दिलि जे वीरान क़ब्रिस्तान में चमड़ा उॾारिया, ॼारा लाथा, ॿुहारी ॾेई सफ़ाई कई, ॾीओ ॿारियो, गुल पोखिया, ख़ुशबू विखेरी। नतीजे में उहो वीरान क़ब्रिस्तान हिकु बहकंदड़ गुलिस्तान थी पियो ऐं हाणे हर नज़र प्यार भरी थी पई आहे। उन नज़र सां ॾिसण खां पोइ पिरीअ जो उन गुलिस्तान मां निकिरणु नामुमकिन आहे। ससुई बि उन नज़र सां पुनुअ खे ॾिठो हो, तॾहिं त उन जे अंदर जे टिड़ंदड़ बहकंदड़ बाग़ मां पुनुअ जहिड़ो गुलाब निकितो ई कोन।